अस्सलामुअलैकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। ॿारो, अॼु जी कहाणीअ जो उनवान आहे लालच बुरी बला आहे। कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। हू सॼो ॾींहुं झंग में पखियुनि खे फासाइण लाइ रुलंदो वतंदो हो। ॿारो जॾहिं हू शाम जो थकिजी घर वापसि ईंदो हो, अहिड़ी तरह फासायल पखी विकिणी करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो हो। हिकिड़े दफ़े सॼे ॾींहं जी ड्रक डोड़ खां पोइ शाम जो खेसि हिकु हंस पखी हथु लॻो। जीअं ई ॻोठु पहुतो तेसीं बाज़ारि बंदि थी वई। इन करे हंस पखीअ खे हिकिड़े खारे हेठां पूरे छॾियईं। पाण बि सुम्ही पियो। सुबुह जो सवेर उथी सोचणु लॻो त सवेरी बाज़ारि में वञी पखी विकिणी खाधे जो को बंदोबस्तु करियां। खारो मथे करे जीअं ई हंस खे ॿाहिरि थी कढियाईं त संदसि नज़र वञी हिकु चमकंदड़ शइ ते पई। हथ में खणी ॾिठाईं त उहा चमकंदड़ शइ हिकु सोनो आनो हो जो हंस पखीअ लाथो हो। मारीअ इहो आनो खणी बाज़ारि में विकिणण लाइ वियो ऐं उन जा खेसि काफ़ी पैसा मिलिया। अहिड़ीअ तरह हंस पखी हर रोज़ु हिकु सोनो आनो लाहींदो हो जो विकिणी मारी मालदार थी पियो। हिकिड़े ॾींहुं मारी दिलि में सोचियो त जॾहिं सॼो ॾींहुं ऐं राति जो मां इंतज़ारु करियां थो तॾहिं वञी हिकिड़ो आनो थो मिले। तंहिं करे छो न हंस पखीअ जो पेट चीरे सभु आना हिकु ई वक़्त में हासिलु करियां ऐं घणो नाणो कमायां। इहो ख़्यालु करे हिन हंस पखीअ खे झले उन जो पेट चीरे छॾियो। जान खणी ॾिसे त मार उन में त आननि जो निशान ई कोन हो। हू ॾाढो हैरान थियो ऐं ॾुख बि थियसि ऐं पंहिंजो पाण खे पाण ई बुरो भलो चवणु लॻो, छो जो आना बि कोन मिलियसि ऐं पखी बि मरी वियो। पाण त अफ़सोस कंदे चवणु लॻो त ख़ुदा मुंहिंजी हालत ते रहम कयो हो, पर मूं लालच में अची पाण खे पाण बर्बादु करे छॾियो आहे। प्यारा ॿारो, सियाणनि सच चयो आहे त लालच बुरी बला आहे। कॾहिं बि कंहिं बि कम में कंहिं बि शइ में असांखे कॾहिं बि घणी लालच न करणु घुरिजे। अॼु जी कहाणी इते ई मुकमल थिए थी। ॿिए दफ़े वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अला वाही।